नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। वक्त आए वास्केटन में खबर ॾींदा हलूं त अनोखो शौक़ नौजवान पाण खे चमाटो हणण लाइ नौकरियाणी रखी छॾी। परॾे ख़बर जी रिपोर्ट मूजिब अमेरिका में रहंदड़ भारतीय नौजवान मनीष सेठी हिकु नौकरियाणी पगार ते रखी आहे। पगारदार नौकरियाणी खे खेसि चमाटो हणण जी अनोखी ज़िम्मेवारी पिण ॾिनी वई आहे। मनीष सेठी हिकु कंपनी वेयरेबल डिवाइस में चीफ एग्जीक्यूटिव मुक़ररु थियल आहे। रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त नौजवान गैर ज़रूरी सरगर्मियुनि खां बचण लाइ नौकरियाणी रखी है। केस चयो वियो आहे त जॾहिं बि आउं फेसबुक या ॿिए कंहिं गैर ज़रूरी कम में वक्त सिर्फ करे रहियो हुजां त हू रड़ियूं करे ऐं जेकॾहिं पोइ बि कम जारी रखां त चमाटो हणणु शुरू करे छॾे। कारा नाले नौकरियाणी खे $8 ॾियारी पगार ॾिनी वञे थी। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।